अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयो सेवण खां। सेवण शरीफ़ में ओठा ऐं साता बिरादरी जे विच में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो। सेवण दुकानदार मालिक शाहज़ेब उर्फ़ धमू सातो पारां ख़रीदार मज़ार ओठो खे 50 रुपया न ॾियण जे इल्ज़ाम में शदीद तशद्दुद जो निशानो बणायो। मुतासिर मज़ार ओठो मीडिया अॻियां दाईंदे चयो त दुकानदार शाहज़ेब सातो खे पैसा ॾियण जे बावजूदि हिन मूं ते हमलो करे लतूं ठौशा मुकूं ऐं लोही क्लिप सां तशद्दुद कयो आहे। मुतासिर वधीक दाईंदे चयो त तशद्दुद जे करे मूंखे अखि जी भरिसां 7 टाका लॻा आहिनि, जंहिंजी मेडिकल रिपोर्ट सेवण अस्पताल में मौजूदु आहे। पुलिस खे इतला ॾियण जे बावजूदि पुलिस ख़ामोश आहे। मुतासिर मज़हर ओठो वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो ऐं DSP सेवण खां मुतालबो कयो आहे त अहिड़नि अनासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। छा त पैसा तो खींचा कोई ना तो घर घटो निकल आए उन्हें पैसा तो खींचा दी ना उन्हें कर दो था। हां 50 रुपया ने वजो तो कोई ना पैसा उदी था ले मेरे पैसा कोई कोन दे छा ही तोखे ओके तो छा भले वित में तो छा जो किराई ना दी। अच्छा हां तो लाख में छा तीन का था तो मैं तो मैं पता जो थाने दी में वो ने नहीं पास करे वो भगो घर में का पुलिस से तरफा तो मदद थी है हींअर तुंहिंजी ने कुछ मदद की कोई किया गिरफ्तारी में थी है ने गिरफ्तारी को दिया वो तो आज सजा हुआ टाका घणा लॻा आहिनि तोखे टाका अच्छा पूरा लगा